है कंप्यूटर खुदना जी हकीम सुबह को डेढ़ को ग्राहक ही कोन आयो आहे। हकीम मां कल सॼे शहर खे एतिरा ॾिसियो हाणे माण्हू जो ईअं लेन हेॾू मींदे माण्हू हेॾू मींदे माण्हू माण्हू जी लेन असुल लेन हकीम वाह 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 सरदार पकड़े छॾी। ओ इहो हकीम थो अचे हाँ लगे तो बधी ग्राहक जी बधी है। अस्सलाम वालेकुम हकीम साहब। वालेकुम अस्सलाम। हकीम यार असल पेट सफ़ा बीहे ही कान थो। असल पेट बीहे ही कान थो। हाँ बाबा असल पेट बीहे ही कान थो। असल लेटरिन ते विया तो टराटा। हकीम साहब एडो लेटरिन ते विया थो रशको तो हले पट 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 बहुत असल बेजार थियो आया। एड़ी का दवा दे या पकी दे खुदा जे वास्ते मुझो पेट बीहे। इतने रखीस ना कढ माल पानी कढ न मारे जी अब दरअसल तुझे आंड्रे में टुंग तो लगे। आंटे में टुक हाँ ये टुंग बंद कराई तो सही थी वेंदे। खुदा जे वास्ते मुके आंटे में टुक ना है। बाबा ने गाल बुद्ध पेरो गिराक तू लगवाए मुझो असूल है माया हकीम हाण खन जैसी ताई ना पूरो खानदान कोन ॾिसां तैसी ताई मज़ो समझ में ही कान अचे। बाकी तुझो मज़ो समझी वियो आहियां। मुखे आंटे में टुंग है। आंडे में तो टुंग है जेकर ये टुंग बंद कराईंदे तो बिल्कुल ठीक थी वेंदे। आंटे में टुंग हकीम आंटे में टुंग ना है यार। मुखे एड़ी का फक्की दे मुझो पेट भी रहे। तो के फकी तो जा तो हाँ बस है फकी तुझे कम जी फिलहाल का भी कोने तो तुझे आंडे में टुंगा जैसे ना टुंग ना बंद कराईंदे तुझो इलाज मुंह अड़ेड़ो कोने टुंग बंद करा तो ये ठीक थी वेंदे ये। ठीक है मां फक्की खावा तो जेकर मुझो पेट बीठो तो ठीक है न तो वो जो टुंग वारो इलाज तो खोरदम। आंटे में टुंग छा टुंग भला नहीं करता खबर जो तुझे आंडे में टुंगा जी जी न टुंग में वारी थी अचे या गंद पियो अचे। वारी या गंद हाँ न न न वारी ईंदो आहे न गंद कुछ भी नहीं ईंदो आहे। हकीम साहब सिर्फ पेट दस्त लेटरिन में विया तो टराट बराट। तुझे जो आंडे में टुंगा न इन वजह तो फायदो ॾेई छॾियो आहे। हाँ हाँ मतलब घर में चोर अचे हथियार खण जरूरत ही कोने ओयो बस स्टैंड वेठो हे केड़ी मल खावा ये शाम जो 7 वगे खाई सुम्हण खां अॻु में सुम्हण खां अॻु में सुम्हण खां अॻु में ऐं ही हाँ फकी मुंहिंजी खाईंदे न हाँ हूअं तूं खट जे बाहें खां वठंदा साइड मां हाँ। पोइ तूं पेरनि खां वठंदे मुंहुं बि बाद में विधाईंदे अॻु बाथरूम में वेंदे अॼु बि उहे टड़ाट ईंदई पर हुनजी आवाज़ मटियल हूंदई तुंहिंजी जान बिल्कुलु हल्की थी पवंदी। माने पुट हाणे मालकनि खे मूड कार वञी हल वो सुभाणे वरी माल साईं तो साईं। और ॻाल्हि ॿुध जी जी मुंहिंजो बि हिकिड़ो असूल अथई ॿुधा जेसीं ताईं न पूरो खानदान कोन ॾिसां असुल मज़ो सम्झ में ई कान अचे। मां हींअर ई वञी ॻोठ में पड़ो ॾियां थो सुभाणे कीअं बिस्मिल्लाह बाग में माण्हुनि जो ट्रक थो लाई। अरे पैसा तो उतने के बटे बाटी वन मुंहिंजी फीस माफ़ कर न। फीस पे रहे ना हकीम साहब फीस माण्हुनि जी ट्रक भराईंदुसि फीस तो ये तो चवे माण्हुनि जी ट्रक घुराईंदो फीस माफ़ खूब सो वाला है असां वरी हिकिड़ो फकी ॾिनी आहे मिटी वेड़े ॾिनी आहे। सही है हल ठीक आहे वरी पोइ भारत दी ठीक है हिन जो नालो फूदनो अमरेश पुरी। फूदनो ठीक है ॿुधना मां हलां थो। वही यार लॻे थो त हे माण्हू भलो हुयो हिन जो आंड्रे टुंग बंदि कयो न जॾहिं एॾा माण्हू मां वटि बाक़ाइदा किसान इलाज कंदो। हकीम साहब छा थियो आहे ख़ैर त आहे वॾो मसइलो आहे। छा मसइलो थी विया तो जंग सूर कनि था बीहा तो ॿई जॻह ॾकनि था पंहिंजे लेखे। नज़र कर हिन उमिरि में करंट न आहे जवानी में त घणा ई ट्रांसफार्मर साड़े छॾिया हूंदई। हकीम साहब वॾो मसइलो आहे मुंहिंजो राति 5 लॻे पड़जी वञे थो। वॾो मसइलो आहे तोसां मूंखे लॻे थो सुम्हंदो हूंदो त अखियूं बंदि थी वेंदियूं हूंदई 5 लेखे ईअं न ख़बर नथो पए छा आहे। तुंहिंजो फिल्टर लीक आहे
फिल्टर न कराईंदा न तो बिल्कुल ठीक थी वेंदे। जो मसले हल छा आहे? इन मसले हल इहो आहे त मुंहिंजी फीस थी पूरा 700 रुपया। 700 मां आहियां हकीम हणखण, जेसीं ताईं पूरो खानदान कोन ॾिसां तेसीं ताईं मज़ो सम्झ में ई कान अचे। सफ़ा डॉक्टर दर्शवर वारी फीस हटे न बाबा। हीअ आहिनि हकीमी गोरियूं, ॾिसण में नंढड़ियूं पर कम जी वॾड़ियूं। के टाइम खावां ज़ाहिर खे? हिन खे तूं राति जो सुम्हण खां पहिरीं अधु डोज़ हणी करे सुम्हंदे, वरी निंड करण खां पोइ उथण सां नेरनि हां ते वरी तोखे 2 डोज़ जा ॿिया हणा। खीर में पिया पानी में? गरम खीर करे पी जाई। गरम खीर? हा हा, एक गोरियूं गरम ॿियो खीर गरम। को मसलो ई न आहे, जड़ी बूटियुनि जी तैयार थियल आहे। पर मसलो वॾो थी। फीस वठे बाबा क्यों फीस? हाणे हिम्मत कर जो टाइम न आहे। फीस कढ। माल कढ जल्दी। घणा ॾियां? पूरा 700 रुपया। 700 मुश्किल हुजे नी। 200 ॾियां? अंधेर नगरी आहे जॾहिं भॻा बीठा वरतो। 200 ॾियां। हिकु त मुंहिंजो असूल आहे, आउं आहियां हकीम हणखण, जेसीं ताईं पूरो खानदान कोन ॾिसां तेसीं ताईं मज़ो सम्झ में ई कान अचे। 200 ॾियां। ठीक है हकीम साहब। माला हा बस, अगर ठीक से तो बियर मोटी है शाह पर पड़के। हाँ। हकीम साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बिस्मिल्लाह। कंप्यूटर खुश आया बियो खेरा। हुकुम कर बा। हकीम साहब मूंसां वॾो मसलो थी यार। मसलो? यार का भी सिंध जा हकीम डॉक्टर ये मुलड़ा शुलड़ा ये सब जेका भी आहिनि दुआ धागे वारा ये फीणे वारा कोन छॾिया त मां यार मुंहिंजी शादी न थी थिए। हे जेकी थी हाणे ॾाढी खे कलर लॻो पियो। अरे हेॾे बलूंगड़े मां तू दिमाग खराब दिया जा। आउं हकीम आहियां, को मुल्लो कोन आहियां, को तावीज़ न आहियां जो भागो बीठो आहीं हिते। यार एतवारो कंप्यूटर ऐलान करे पियो असांजे शहर में त हर मर्द जी दवा आहे। हे बि त असांजी शादी ते त मर्द आहे न भा। इहो कहिड़ी मर्द आहे? शादी जो ना इहो मर्द रखंदो यार कुर्ब कर को दुआ को बकरी फकीर बकरी ॾींदो। दे को दवा बवा खां को मता असर थे शादी थे। बाबा हाणे तुंहिंजो क़िस्मत खोलण वारो तोखे फकी थो ॾियां। हे मौला खुश कर हाणे हिन खुदा में जो बि कसम। टे को 4 फ़ाइदा। फीस कढ। केड़ा? हिकु फ़ाइदो इहो त सही, अगर फकी लॻई त इहो थी वेंदे बि रोज़ी कमाईंदे पियो। इहो त किनो मर्द आहे यार त या वरी रोट ते बेठो त अची वर्दी वारो पी कंदो आहे। हां सीटियूं हणंदो आहे या त उहो थी वेंदे। इहो अगर उहो थी वेंदे त नौकरियूं जाम छोकिरियूं बि जाम। ये कम बई न न वणा त पोइ वरी सफ़ा ये मर्द थी मछेर कर नी पहलवान कर जीअं वरी शादी कया वरी माइटनि खे चए ॿियो संग बि ॾियोसि थोरो ताक़तवर आहे पावरफुल आहे। हाँ हा ठीक है। मोला खुश कंदई मोला आबाद कंदई बाबा हकीम। बाक़ी तुझी लगी न तो खुदा जो कसम आहे पाॾो ॾींदोमांइ। पाॾो अबियारो बीठो आहे न। हा बाकरी दे वतो अथई उहो पाॾो चोरी करे तोखे अची ॾींदुमि हल। बाबा हीअ हाणे फकी। हा हिन फकीअ में दुनिया जे 7 ॻोठनि जूं हल भणा आओ जेके नाले चढ़िया ॻोठ आहिनि न, हा उन्हनि जूं हिन में जड़ियूं बूटियूं पैदा आहिनि। हल भणा पोइ 7 ॻोठनि में माना कंहिं न कंहिं ॻोठ में त रिश्तो थींदो आहे बा। अल्लाह कंदो इंशाल्लाह तुंहिंजो रिश्तो थी वेंदो। ईअं हीअ आहिनि हकीमी गोरियूं, ॾिसण में नंढड़ियूं पर कम जूं वॾड़ियूं। ओ मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, मुंहिंजी पर्देदार माउ, वाह वाह। जंहिंखे बि डंदनि में ज़ोर, डंदनि में माकोड़ी या वरी नज़र घटि या वरी अखियुनि में मोती पाणी लही आयो आहे। हा यार मुंहिंजी नानी जी अखियुनि जी जेकी कमज़ोरी थी वई अथसि थोरी ॿी त नथी पर आहे 110 भला साल उहो जी। दोस्त जेको होटल ते पान सिगरेट वरी होटल जूं मानियूं जॾहिं नान खाई वरी वॉशरूम में वञे अधे यारो टड़ाट। ही दंद ख़राब थी वेंदा अथनि गुटका बुटका खाईंदा आहिनि ॼण पोइ नंढड़े ॿार जी चडीअ में चक पइजी वियो अथनि अहिड़ा दंद लॻंदा अथनि। हाँ हाउ भाई ठीक आहे। उन मसला हीअ आहिनि फकी। वॾी वॾी महिरबानी हकीम बस जेॾो नालो सुबुह जो ॿुधो सुम्हण एॾो खां हकीम। पहिरीं जी बा खाई छॾ। हाउ बा इंशाल्लाह उम्मीद आहे उहे तूं खट जे पेरनि खां उथंदा पोइ खट जे ॿाहीं खां उथंदे। हल बड़ा बाथरूम में बि पोइ वेंदे। हाणे हे मुंहिंजो तावीज़ लॻो न पाॾो बि ईंदई मां सां गॾु माई बि गॾु वती ईंदोमांइ चवंदो माई जी बि मथो के दुआ कर। ॻाल्हि ॿुध हाणे। हाउ बा पलो पलियो रसम माखो छुड़ाए वञे। ही हकीम माना डॉक्टर माना अब्बा अब्बा तू असांजो। हां हई असल ये भागा खुली पवंदा। तावीज़ लॻो पाॾे सुते माई सुते ज़र तो भला छा भला आहे अबे जी मीरा था लो कर त कर न। साडू हेॾो सारो पासे त मैं अञा वरी ॾोकरड़ा गरीब बि आहियां मोला होटल ते कमु कंदो आहियां सिंधड़ी होटल न जेम्स जे भरिसां। हा ॾिठो हिते कमु कंदो आहियां कोप धोई धोई अचे हथ ई मुंहिंजा टुकजी हाणे। ठीक आहे बस तूं भारत थी वरी पाॾो पिजाए हाणे मोला कुझु न कंदई अलाह कंदो शादी ते तवारे खे बि जोड़ो वठी ईंदोमांइ सुभाणे पाड़ो पुॼाइणी। पाॾो पुॼाईंदोमांइ। खुद ना भाई त चङी कर निभागा अखियूं कराईंदुमि तुंहिंजो पोइ। जिते तो जीअं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो त कमेंट लाइक ज़रूरु कंदा ऐं असांजो लाडला फनी यूट्यूब चैनल ते ॾिसण न विसारींदा। ऐं सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त अहिड़े हकीमनि खां
अहिड़े पीरनि फ़क़ीरनि खां जेके हथ जा इहे जाली मुला थिया वेठा आहिनि, जेके जाली पीर थिया वेठा आहिनि, महिरबानी करे हिन खां बचो। हीउ सॼो फ्रॉड आहे, को बि हिन वटि इल्मु न आहे, को बि हिन वटि ॼाण न आहे। त ख़ुदा रा पाण बि बचो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि बचायो। मां अव्हांखे वधि खां वधि रिक्वेस्ट कंदुमि, अगरि अव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई आहे त यूट्यूब चैनल लाडला फनी खे फॉलो कंदा, लाइक कंदा, अव्हां तो असांजी वॾी महिरबानी।